उबाड़ो सेम जो पानी। उबाड़ो लॻ ॻोठ दोदो भुटो में करोड़ों रुपयनि जी लाॻत सां ठहंदड़ सेम नाले जो कमु मुकमिल न थी सघियो। ॻोठाणनि जो एहतिजाज। उबाड़ो लॻ ॻोठ दोदो भुटो में ठहंदड़ करोड़ों रुपयनि जी लाॻत सां सेम नालो कुझु अॻु गवर्नमेंट तरफ़ां ठाहियो वियो हुयो, जंहिं जो कमु मुकमिल न थी सघियो। इलाइक़े में सेम जो पाणी निकिरण करे ॻोठाणनि सख़्तु परेशान। ॻोठाणनि अब्दुस्तार भुट्टो, यासीन खान चांद, सिकंदर अली भुट्टो, गुलाम अली रंधा ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 7 साल खां वधीक हिन सेम नाले खे ठहंदे थी विया आहिनि, पर ही अञा ताईं मुकमिल न थी सघियो आहे। जॾहिं त ही 2 सालनि में मुकमिल तयारु करणो हुयो, पर ठेकेदार एस्कारप खाते जे नाइल ऑफिसर इंजीनियर घोटकी, एसडीओ उबाड़ो एस्कारप अख्तर लिगारी जी लापरवाही मिली भगत सबबि ठेकेदार पैसा वठी रक़म वठी रफू चकर गुम थी वियो आहे। असां हाणे हिकु वॾे अज़ाब में आहियूं। असांजे इलाइक़े में हज़ारे एकड़नि ते सेम जो पाणी निकिरी आयो आहे, जंहिं सबबि असांजा फसल बेख़तम थी विया आहिनि। असांजो गुज़र सफ़र बि फसल ते हूंदो आहे। हाणे असांजा बच्चा बि बुखनि ते आहिनि। वरी सेम जो पाणी घरनि में दाख़िल थियण लॻो आहे। असां काॾे वञूं, कंहिंखे दां फरियाद कयूं। असांजी आर्मी चीफ निगरान हुकूमत खे अपील आहे त नोटिस वठी असांजे ॻोठनि जो सेम नाले जो कमु मुकमिल कराए ॾिनो वञे ऐं सेम जो पाणी कढाए ॾियो, जीअं असां अॻियां साल कणिक जो फसल पोखे सघूं, न त असीं डीसी घोटकी जे ऑफिस अॻियां धरणो हणंदासीं। रिपोर्टर गुलाम कंबर बुअड़, इबरत न्यूज़ उबाड़ो। समझ न थी पे तो हे पैसा वया काॾे, ठेकेदार ॾे विया या ऑफिसरनि ॾे विया, स्कारप ऑफिसर आहिनि उन्हनि ॾे विया, अलाए जे सियासी नुमाइंदनि ॾे विया, जंहिंखे 8 साल थी आहिनि थिया उहो कमु उअं ई पियो आहे। असां जेको आहे तक़रीबन असांजा घर पाणी में ॿुॾनि था। हाणे त परियां मथो अहिड़ो पासो आहे, उॾों नालो ठही आहे, सारो पाणी जेको आहे सॼे असांजे ॻोठ ॿुॾे थो पियो। असांजूं दीवारूं किरी पियूं आहिनि। असां त रोज़ु अज़ाब में आहियूं। पाणी कढूं, पेट पालूं या दीवारूं ठाहियूं, असांजूं न दीवारूं बचियूं आहिनि। न अचो त तव्हांखे मां ॾेखारां थो, तव्हां ॾिसो असांजे चारों तरफ़ पाणी पाणी बीठो आहे, जो कोई पुछण वारो कोन्हे। असांखे त इहा सम्झ नथी अचे त इहे परसेंटेज ख़बर इहा त पए हर को पंहिंजो परसेंटेज वठी थो वञे, बसि कमु उहो उहे रोलड़े जो शिकार आहे। हक़ीक़त असांजी दिलि जेकी आहे न खून जा आंसू रोए थी। जेको हशर आहे जंहिं पासे ॾिसो त हिते ॾिसो, रोडां ॾिसो, रस्ता ॾिसो, असांखे त सिंध जे कमु ॾिसी करे रोअणु अचे थो। कोई कमु जेको आहे साल हिकिड़ो पूरो नथो हले, साल में जेको आहे कमु धरम भरम थी थो वञे। 8 सालनि में माने हलियो बि न आहे, कुझु बि न सही, न बिजली आई आहे, न को ट्रांसफार्मर उहो उते पियो आहे, जो बिजली जा ॾिसो था खंभा बीठा आहिनि थिया, बाक़ी कोई मालिकी करण वारो कोई कोन्हे। कहिड़ो नुक़सानु आयो आहे इलाइक़े में? साईं असांखे वॾो नुक़सानु त इहो आयो आहे, जेको परियूं नालो ठहियो आहे उहो पाणी परियां इलाइक़नि जो ई पाणी असांजे ॻोठ में चारों तरफ़, छो जे झिक आहे न, चारों तरफ़ असांजो ॻोठ ॿुॾे थो पियो। असांखे वधि में वधि नुक़सानु इहो थियो आहे, रहंदो ठहणु बाबा या त पंहिंजो करे वञो, उहो पूरे वञो, रस्ता ई बंदि करे वञो न, पाणी त न अचे, असांजो ॻोठ त न ॿुॾे। कहिड़ो ॻोठ तव्हांजो? ॻोठ दोदो भुट्टो आहे साईं। असां तव्हां चारों तरफ़ ॾिसो, असां तव्हांखे पाणी ॾेखारींदासीं त ऐं जेकॾहिं ठही वञे त तक़रीबन 2-3 हज़ार एकड़ ज़मीन असांजी जेकी आबाद थी सघे थी।